अस्सलाम वालेकुम सिंधवासियो। जीअं त अॼु मुंहिंजे तरफ़ां बाबा तव्हांखे सलाम पेश कयो आहे बाबा सदीक़ खान कुरैशी। जीअं हिकु नई फिल्म जे बाबति तव्हांखे ॿुधाईंदासीं त हीअ नई फिल्म कॾहिं रिलीज़ थींदी ऐं सभु कुझु हिन नंढड़ी वीडियो में। सो वीडियो फुल ॾिसिजो। हिन में कहिड़ा कहिड़ा आर्टिस्ट कमु करे रहिया आहिनि ऐं हीअ फिल्म कहिड़ी आहे, सो उहो बि अॻियां तव्हांखे बाबा ॿुधाईंदो। सॼी फिल्म जी कहाणी स्टोरी तव्हांखे ॿुधाईंदो। हिन जी रिलीज़ डेट कॾहिं थींदी इहो बि ॿुधाईंदो। हिन में कहिड़ा कहिड़ा आर्टिस्ट कमु करे रहिया आहिनि उहो बि ॿुधाईंदो। सो वीडियो ख़ासि तव्हांजे लाइ, वीडियो खे फुल ॾिसिजो। जीअं मां तव्हांजो पंहिंजो इस्माइल बलोच ऐं इस्माइल बलोच ऑफिशियल टीवी ते तव्हांखे भली कार पेश कयां थो। सो हलूं था पहिरियों बाबा जो ही फुल वीडियो ॾिसो, पोइ अॻियां ॻाल्हायूं था हिन फिल्म जे बाबति। तव्हां मूंखे तमामु जल्द सिनेमा स्कोप फिल्म पग जो वारिस में ॾिसंदा। हीअ फिल्म बलोचनि जी रीतियुनि ऐं रस्मुनि ते ठहियलु आहे। उहे बलोच जेके पग जे ख़ातिर सिर ॾियण बि ॼाणनि त सिर वठण बि ॼाणनि। हिन फिल्म में सिंध जा जेके बि तमामु वॾा सीनियर अदाकार उहे मूंसां गॾु हूंदा ऐं उन सां गॾोगॾु हिकिड़ो नंढड़ो चाइल्ड स्टार अबू बकर कोलाची बि मूंसां गॾु हूंदो। फिल्म ॾिसण न विसारींदा। पग जो वारिस। सिंध सलामत, साथ सलामत, सदाई गॾु। सो तव्हां ही सम्झी विया हूंदव त हीअ फिल्म कहिड़ी आहे। जीअं तव्हां ड्रामो ॾिठो हूंदो बाज़बान ऐं हिकिड़ी पुराणो ड्रामो हुयो सिंध टीवी जो यलगार जे नाले सां। ऐं हींअर हिकिड़ो नओं ड्रामो हलियो केटन ते। ऐं सो इन अहिड़े हिसाब सां हीअ फिल्म आहे। हिन में सिंध जा नाले वारा तमामु वॾा वॾा आर्टिस्ट पिणु कमु करे रहिया आहिनि। ऐं हीअ इनशाला तव्हांखे हिन ईद फितर ते रिलीज़ थींदी ॾिसण वटां मिलंदो। हीअ सिनेमा जो स्कोप फिल्म आहे। उमेद कयूं था त हीअ इनशाला जल्द खां जल्द रिलीज़ कयो वञे। ऐं इन फिल्म खे तमामु घणो शोहरत मिलंदो। हिन में वॾा वॾा आर्टिस्ट कमु करे रहिया आहिनि। सो हीअ ख़ासि अपडेट तव्हांजे लाइ हुई। कीअं लॻी असांजी हीअ वीडियो तव्हांखे, असांखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। बाक़ी जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो।